घोड़ीअ जा ॾिसो पंध जेका मुड़ुसनि जा भञे थी कंध सुकाए छॾे थी संध जॾहिं मथां थी किराए घोड़ी हीअ। वाह मामा वाह। अच्छा मामा हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, ॿी ओताक आहे तव्हांजे ॻोठ जी मूं ॾिठी आहे, चौधीवारी कोन्हे छा हिते? चोर या को बि माण्हू आयो हिन भाॻे में थोरो बि चयो न उन खे पटीअ मारे छॾे। अच्छा पटीअ मारे छॾे माना किडनैप न छॾे भले। वाह यार, दिल घुरे दिलदार जो दीदार थियो अॼु ओच। वाह वाह यार वाह। हा ओताक ऐं औकात कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का। आकड़ खे छॾियो, वॾाईअ खे छॾियो, निभाइण सिखो ऐं बर्दाश्त सिखो ऐं लाज़मी आहे को दोस्त या माइट का ख़ता करे तो उनखे छॾे ॾियो, बस के छॾियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ख़ुशि हुजो आबाद हुजो। ताजो की वीडियो अञा बि ख़ासि आहे। अॼु अव्हांखे हिन वीडियो में सुहिणी सिंध जा सुहिणा रंग ऐं मोहबती माण्हुनि जे उजरे मन जी सुगंध मिलंदी। मामो अली शेर लाखो रगो मश्किरी करणु न ॼाणे, हू सिंधी सकाफ़त जो अमीन, वॾो महिमान नवाज़ क़िस्म जो माण्हू, तोड़े शाइरी ऐं अदब जो वॾो ॼाणू आहे। त वीडियो उतां शुरू था कयूं जिते काल्ह छॾी हुईसीं। आख़िर ताईं ॾिसंदव त असुलु वाह वाह थी वेंदी। पंहिंजे भाउ जो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कजो। किताब खणी अचो। अब घोड़ी कॾहिं तयारु थींदी, असांखे वरी निकिरणो पए। तव्हांजी आहे न घोड़ी? मां तूं पंहिंजी करे वरी ॾेखारींदा। माल बि तुंहिंजो कोन्हे लॻे थो। खीर जलाओ छा नालो आहे तुंहिंजो? छा में पिया पढ़ो? ॿ घणा थिया? 22 4 22 थींदा न। मां वे हाणे ॾिसूं मामू कीअं वेहे थो, कोन वेहे छो रिव्यू ॾियो तव्हां, घोड़े सां रिव्यू ॾियो। घोड़ी असां घोड़ी जी शाइरी पंहिंजी पेश है। हा तो घोड़ी हीअ अलाह जे किथां आया न काहे, किथां आया न काहे काई ख़बर न आहे। घोड़ी हीअ यार घोड़ी आहे भली लाखन तॾहिं झल्ली लाहे ॾिसो सुरली। घोड़ीअ जा ॾिसो पंध जेका मुड़ुसनि जा भञे थी कंध सुकाए छॾे थी संध जॾहिं मथां थी किराए घोड़ी हीअ। वाह मामा वाह। मामा ये घोड़ी भली शे घोड़ी मां तो चे तो हलिया बावल शे आदा ही थोरो हलिया मां कोने। हां छोकरी हां अचो मां ख्याल सां लाइ जा। मथे खड़ी लाइन दोस्तों माम में फ़िलहाल असांखे करे छॾियो हाईजेक। जो तो पंहिंजी ओताक ते हलंदासीं, पर पहिरीं तव्हांखे हिकिड़ो विज़िट कराइणो आहे। तव्हांखे रिव्यू ॾियणो आहे हुते। अलाए छाजो त रिव्यू ॾे। अच्छा जेका तव्हां रसी पीती न, हा उन में कमाल हो। हा न हाणे दोस्त होॾां वञूं पिया असां, को हिते भरिसां ॻोठ आहे। दोस्त तव्हांजे भाणे जा आहिनि? मामे भाणे जा आहिनि, भरिसां ई ॻोठ अथव न भई, हिते पंधि अचूं। हा मामा असांजी कंधी जेका नी माल वंदो माण्हू। हा न बिस्मिल्लाह।
अच्छा मामा अच अचो ही सभु वॾेरा आयो हिते नंढेरो को आहे कोन्हे हाँ धणी त ज़ाहिर ई कोन्हे न ही आहे मामा ख़ुशि आहियो वॾेरो अलीगुल वॾेरो अलीगुल भाणे जान मुंहिंजा माशाल्लाह वाह ख़ुशि आहियो हाँ। हाणे तव्हांखे रूप माल ॾिठव हाँ। हाणे वरी असुल जेको कांगरे थर जो माल हूंदो आहे न हाँ। उन जो नस्ल बि असां वटि आहे हाँ, उहो माशाल्लाह। तव्हांखे ॾेखारे बकरी जो बकरियूं ढगूं उहो किथे आहे भला ॾेखारियो न अच्छा मामा हिते ई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो ॿी ओताक आहे तव्हांजे ॻोठ जी मूं ॾिठी आहे चौधी वारी कोन्हे छा हिते मां हिते असां वटि अलहमदिल्ला इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि हा वॾो अमुन अॼु सॾ ते कीअं पियो अचनि अच्छा हे सॾ ते अचनि पियूं सॾ ते पियो हाणे इहे सभु सॾ ते अचनि पियूं इहो इनखे चइबो आहे भाॻियो का अचनि पिया मामा माल त भलो पियो भाइजे माशाल्लाह माशाल्लाह ॾिसो न मामा हाणे खोड़ अचंदा आहिनि त इहो मामा तव्हां वठी नी अथनि मां पंहिंजा हाणे छोकिरा पंहिंजा शौक़ु सभिनी खे हा मुख्य आऊं हिननि सभिनी जो दादुल हथ शादियूं खाइण पीअण बसि कम कार माल संभालण करण सभु हिननि छोकिरनि जो पंहिंजो कमाल आहे माशाल्लाह मूंखे त चवंदा हुआ तूं घुमियो फिरियो वेठो हुजे बसि हा शौक़ीननि मां कहिड़ो आहे इहा हमरा बकरियूं ला कढी आहे हाणे इहे बकरियूं साईं इहो नसुल ॾिसो अचनि पियूं मां अच्छा। ही जेके आहिनि हा हिन में अलाह न करे चोर या को बि माण्हू आयो हिन भाॻे में थोरो बि चयो न उन खे पटीअ मारे अच्छा पटीअ मारे छॾी माना किडनैप न छॾी भले वाह यार हिन जे पुठियां रुॻो धणी चई छॾनि न हा हा इनके मार त उन माल तूं लह वारे में तोखे कोन छॾींदो त माना मां ॾंगी हुननि लाइ हा माना एॾो रिज़्क़ घराड़ीअ कतार ॿधंदी भले न वणनि जे विचां ईअं वञनि पर मजा लाजे ईअं हा चकर हिन में वरी इहो सहूलियत विंदियूं पियो माल जे विचां न पनीर जे विचां भाई भेल न कंदियूं ही वरी कहिड़ियूं बकरियूं इन में सूटा परियूं आहिनि मेसियूं टापरियूं भाई यार हिकिड़ो तव्हां कमु कंदा आहियो ग़लति ही ॿारनि खे तव्हां लॻाए छॾींदा आहियो माल चाढ़ण ते हिननि खे पोइ पढ़ाई ते तबाह न ये पढ़ंदा आहिनि माल वीचारी न पढ़ंदा बि आहिनि पढ़नि सुबुह साण पढ़णु क़ुर शरीफ़ मदरसो पोइ शाम जो माल पघार घणी ॾियो न छाजी पघार चाढ़ण जी पंहिंजा आहिनि अच्छा ही धणी आहिनि हा पोइ सही आहे पंहिंजे शौक़ु अथनि अवार्ड ते वञनि शक्कर शक्कर निकिती वञे हिननि जी ख़ासियत कहिड़ी आहे मामा मामा ही जेके आहिनि न हिननि जो तव्हां सभु रिज़्क़ जो त कलर ॾिस न हा कलर सुठो न ॾिस अलाह जे त कुदरत जे तरफ़ खां कलर में फरनि में खीर में हा खीर में ये 2.5 किलो खीर ॾींदी टाइम ते टाइम जो फर भला ऐं ही भला जेको ढगियूं थरी इन्हनि जी केतिरी क़ीमत आहे इन्हनि जो कमु पटला हिकिड़ी मुंहिंजी ढगी आहे वतल आहे 5 लख जी 3 लख खां 4 लख 5 लख जी वतलूं आहिनि हिकिड़ी पोइ हुनजो वापारु कयो था तव्हां न मां पंहिंजे शौक़ु लाइ वठी आयो हुते रुली थर मां अच्छा जी हा गांइ माल जो शौक़ु गांइ माल जो शौक़ु ॿाकरे माल जो हा ही पंहिंजो हुते असां बि रुली जो ढगो वठी आयो आहियां नए कोट मां अच्छा 5.5 लखे ॾंदे अञा खीरो आहे ही त उहो थर में ॾुकार आहे जी उहो माल घणो करे अभरो हूंदो आहे त न ॻाओ माल या जेको बि हूंदो आहे ही त माशाल्लाह ॾाढी सगियूं बि लॻनि हूंदो ॾुकार हर शइ पर हींअर हू हुते पंहिंजा ख़र्च कयो हर शइ हितां मिले थी हुते कयो हींअर चारी पिया इश्क शौक़ु हींअर हुनखे पंहिंजो आहे ॾुकर कंहिं ग़रीब वटि हूंदो बाक़ी आम माण्हू हींअर हर शइ खड़ भूसे खां सवाइ ढगियूं नथो चाढ़े ॾुकर न नालो आहे छा आहे तव्हांजो अब्दुल सत्तार वाह अब्दुल सत्तार लाखो ई नौजवान मामे अली शेर लाखे जो भाणेजो आहे उनजो तव्हां माल ॾिठो माशाल्लाह अलाह से नज़र बद खां महफ़ूज़ रखे भॼाइण वारा अच्छा छोकिरो हू कढियो पियो अचे इहे जलसन बलसन ते भॼाईंदा आहियूं हाणे ही थी वियो हाणे वरी ही नेक्स्ट पाण रखंदासीं कुझु ॾींहंनि में थोरा ॾींहं ठरनि उहो गाॾियूं अथव डांद गाॾियूं हा डांद गाॾी हा बसि सही आहे इहो डन थी वियो
दरगाह शाह महावली पीर महावली जी दरगाह आहे ऐं उन दरगाह जे नाले सां ई ॻोठु जेको आहे मशहूरु आहे। असांजो प्री प्यारो दोस्त आहे, तमामु ख़ूबसूरत शाइर आहे सिंध जो सैद अली शाह महावली, उन्हनि जे वॾनि जी दरगाह आहे। सो इहो बि तव्हां केॾी महिल ईंदासीं तव्हांजी दरगाह विज़िट कराईं, साम्हूं जेको आहे मामे जो ॻोठु आहे। हा, तव्हां कुझु पुछियो हुया? हा, मूं पुछियो उमिरि मां घणी हुई? उमिरि मां मुंहिंजी थी 100 खां त मथे 45 45 150 145 47 एतिरे में हूंदो। मां खाधा न मिलण खाधा पीता असां जेके पंहिंजा माइट ओरिजिनल खाधो था खाऊं न, उन जे करे असांजी तबियत अञा तूं ॾिस सभु खां सभु माण्हू चवंदा तूं 100 जो ई कोन, पर 100 20 22 50 जे लॻभॻि बि हूंदुसि। औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु मुंहिंजे हिन ग़रीबाणे कखनि ते ऐं उहे लफ़्ज़ मोट कोन्हनि जेके साईं जन जे लाइ चवां त को मोट आया। सची पुछो त पीर एजाज़ चयो आहे त मस मस नसीब थियो आहे दर्शन तो दिलर भाजो बेहद आहियां बराबरि ममनून अॼु मौला जो। सूरत ॾिठी मूं तुंहिंजी गम सूर सभु लही विया, कहिड़ो ज़रूरु हाणे दरमान ॿी दवा जो, छो जे मस मस नसीब थियो आहे दर्शन तो दिलर भाजो। माण्हुनि पकनि ॿुधाई तारीफ़ मूंखे तुंहिंजी, हो हुल वणनि टिणनि में लालण तुंहिंजे लका जो, छो जे मस मस नसीब थियो आहे दर्शन तो दिलर बाजो। एजाज़ सां मिले तूं मापे नथो ख़ुशीअ में, अॼु आहे बुलंद सितारो हिन खाक पा गदा जो, मस मस नसीब थियो आहे दर्शन तो दिलर बाजो। पर साईं चयो आहे त दिलि घुरे दिलदार जो दीदार थियो अॼु ओच। वाह वाह यार, वाह हक़ीक़त दिलि घुरे दिलदार जो दीदार थियो अॼु ओचितो, पर नाज़ भरियो नाज़ मां अचे निर्वार थियो अॼु ओचितो। माशाअल्लाह। सिक विचां पर्दो खयो नाज़ुक बदन आयो नज़र, आमूं साम्हूं अख अड़ी इक़रार थियो अॼु ओचितो, पर दिलि घुरे दिलदार जो दीदार थियो अॼु ओचितो। पोइ जंहिंमहिल मिलिया त पोइ वरी साईं थियो त दिलि ॾेई दिलि वठी पोइ दिलि रबा दिलि भर चयो। दिलि ॾेई दिलि वठी पोइ दिलि रबा दिलि भर चयो, त वाह जो एजाज़ अॼु वापार थियो ई ओचितो, छो जे दिलि घुरे दिलदार जो दीदार थियो ओचितो, नाज़ भरियो नाज़ मां निर्वार थियो अॼु ओचितो। असीं सची पुछी आहे उमेद ई मामो मूंखे चवंदो त साहब अचण वारो आहे, पर अॼु उहे मूंखे लफ़्ज़ कोन जेके तुंहिंजो शुक्र अदा कयां, किरोड़े कुर्ब तव्हांजूं महिरबानियूं। अॼु साईं पुराणा हूंदा त आया अंगण अजीब नसीब भला, उहे अंगण चुमा या अजीब चुमा, तो भली ॻाल्हि थी। पर हीअ ओताक हिसाब सां, छो जे ओताक ऐं औकात कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का। ओताक ऐं औकात कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे, इहा के माण्हू हलाए सघनि था, पर असां वटि इहे रायतूं ऐं रस्मूं रहियूं आहिनि त आइरनि खे इज़त ऐं महिमाननि खे मान। पोइ उन हिसाब सां हीअ असां जेको आहे असांजे सिंध जी सखाफ़त बि रही आहे, सूखड़ी बि रही आहे, उन हिसाब सां मुंहिंजो साईं जन खे वॾा वॾ महिरबानियूं। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। आबाद हुजो, ख़ुशि हुजो, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। दोस्तो, मामो जेको नज़र अचे थो न उन खां अंदरि में अञा बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। मामे जी रगो तव्हां खिल भोग ते न वञो, मामो माशाअल्लाह सुगड़ बि आहे ऐं भिटाई जा केतिरा ई बेत यादि अथसि, सैद एजाज़ शाह राशिदी, मखदूम तालिबुल मौला, ऐं उन खां सवाइ ॿी जेका शाइरी आहे अदब आहे तमामु घणो उन सां लॻाव अथसि। सिंध जो जेको नड़ बेत आहे, ॾोर आहिनि ऐं साईं गुज़ार तो उनजी बि तमामु घणी ॼाण आहे। त हिकिड़ो वीलाग मामे सां उन ते बि कंदासीं। सो मामा साईं ॿुधाईंदो जीअं साईं तव्हांजे लफ़्ज़ कया, लतीफ़ सरकार गवाही थो ॾे, साईं मां ग़ुलाम क़ादिर लतीफ़ साईं गवाही थो ॾे त कॾहिं कोन थियो आसारो ते इश्क जो, कॾहिं कोन थियो आसारो ते इश्क जो, पर महबूबनि मिंथूं करे सिकण सेखारियो, तंहिंखां पोइ थियो पसण ते प्रीअ जो। पर जॾहिं पसण थियो प्रीअ जो, वरी साईं चए थो त जॾहिं कर थिया सानिया सपेरनि जी, तॾहिं तिर जेतिरो
पोइ वेल न विसरियाम अंदरि रूह रहियाम सॼण ओताकूं करे सो इन अदब में आयासीं तव्हां जहिड़े भलनि दोस्तनि सां मिलियासीं उन्हनि वटां ई असांखे मिलियो आहे असीं चवंदा त अल्हम्दुलिल्लाह असीं उन्हनि दोस्तनि खे पैगाम थो ॾियां त यार आकड़ खे छॾियो वॾाईअ खे छॾियो निभाइणु सिखो ऐं बर्दाश्त सिखो ऐं लाज़मी आहे को दोस्त या माइट का ख़ता करे त उनखे छॾे ॾियो बस खे छॾियो छो जो इंसानु पाण सुबुह साण वेंझी कपिड़ा मटाए तयारु थी घुमण लाइ पर मुंहं में खोड़ एबनि जॾहिं पंहिंजे पाण खे ठाहे थो असां त दोस्त ऐं माइट खे बश्क करणु खपनि उन्हनि खे बर्दाश्त करणु खपे मज़ो मोहबत में आहे उहो वठी ॾिसो त भले आहे हाणे साईं उन सां कहिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे त तकबुर वॾाई खे छॾियो दरगुज़र सिखो बर्दाश्त सिखो साईं मोहम्मद हनीफ़ असांजो पुराणो अॼु हक़ीक़त में अॼु खां असांजे 5 सालनि त ही त थिया न पर पोइ 30-35 सालनि पुराणो दोस्त ही साईं हक़ीक़त में ही असांजे इंजन वारो गाॾो आहे जेको सभिनी गाॾनि खे गिलण वारो हूंदो आहे न गुलाम कादर उहा शइ आहे गुलाम कादर सां असांजो भाइपीअ ई पुराणो अदब वारो वास्तो रहियो आहे ऐं हक़ीक़त में आउं चवंदो त हिनखे ही मुंहिंजो अंगण न हीअ मुंहिंजी औताक न पर मामा जी पंहिंजी औताक आहे ऐं सची वॾी महिरबानी मुंहिंजो भाउ तूं दोस्त सां गॾिजी आई वॾा वड़ तव्हांजा ऐं हक़ीक़त में त इहे ऐं सची पुछो मां ग़रीब ज़रूरु आहियां मुंहिंजो किरदारु जेको आहे सो ग़रीब कोन्हे सची मुंहिंजी मुंहिंजी दिलि चए थी अलाह साईं मूंखे एतिरो ॾे जेको आहे दोस्तनि खे खाराए घुमी फिरी वठूं बाक़ी ॿी मिल्क त मूंखे न खपे मामा ही तो लॻे थो वॾी तकलीफ़ कई आहे न जेको घर हो ईअं कोन कबो आहे यार हेॾी ज़िंदगी में न कई आहे न कबी असांखे चवंदा जेको हुजे पंहिंजे घर जे हिसाब सां दोस्तो ही मामे अली शेर ज़ोरी असांखे हिते चयो त मानी खाई पोइ वञो ईअं न छॾींदुसि माखी इहे शयूं असुल ही साईं ॾुध हूंदो पक हा इहे लस्सी हा इहो या पाॾे खीर जी महिमान जे लाइ मखण पाॾे जो सिंधी भिंडियूं भिंडी सिंधी सिंधी कुकुड़ हा ही साईं चांवर माशाअल्लाह दी माशाअल्लाह ये तव्हां कणक जी मानी हूंदी मसाला जेको अलाह ॾिनो माशाअल्लाह हक़ीक़त में असीं चवंदा दोस्तो ही मामे मांझांदो मामा वियो सो मांझांदो मामे मांझांदे जो एतमाम कयो आहे असां चयोसीं हथ ॿधा थींदो पर हाणे मामा महिमान मां सिंधी कुकुर जेका आहे न इहो क्रास करायो मुंहिंजी चाचीअ मां क्रास करायो मामा मुड़ंदे हिकु हाणे बसि पर हाणे दोस्तो ॾियो इजाज़त त 2-3 गिरा असां मानी जा हणूं पोइ वरी अॻिते रवानगी आहे सो अॼु असां कोशिशि कई थोरो खिली बि वठिजे असांजे ॻोठनि में जेको ॻोठाणो माहौल आहे ॻोठाणी ज़िंदगी आहे उन में थोरी झाती पाइजे त ॾिसो केॾो सुकून आहे मोहबत आहे घणनि ॻोठनि जो अमन तबाह थी वियो आहे घणा ॻोठ तबाह थी विया आहिनि आइस काहे पई आहे ॻोठनि में तालीम तबाह थी वई आहे पर अलाह जो शुक्र मामा आइस बाइस खां त बचियल आहे ॻोठ तव्हांजो अच्छा अरफान तुंहिंजी ॿी ॻाल्हि यादि आइस जो तव्हां नालो अथव न हिते ई जिते पाण वेठा आहियूं न इन खां अॻियां नकुरा उते आइस जो गढ़ आहे अफ़सोस इहा जो पुलिस खे ख़बर आहे कुझु करे पहिरीं ॻाल्हि आहे अल्हम्दुलिल्लाह मूंखे अलाह जा किरोड़े नेमतूं आहिनि मुंहिंजी सोबत ॾाढी रही हर माण्हूअ सां पर अॼु ॾींहं ते मामा मूं सोपारी न खाधी आहे मूंखे रब मूंखे ॿियो त न सोचा पर मूं सोपारी बि न खाधी आहे अल्हम्दुलिल्लाह इहो अलाह जा करम वॾा नेमत वधि में वधि हीउ शौक़ु आहे त यार अचनि मुंहिंजे अङण ते जहिड़ो बि मुंहिंजो हाल आहे मुंहिंजा क़रीब हाणे कखनि आहे केरु खाई वञे आऊं दोस्तनि वटां खाई अचां बाक़ी ॿी का ख्वाहिश न कर आहे न रख ॿी ॻाल्हि बि ॿुधायूं तव्हां ज़िंदगी में कॾहिं ॿाहिरि होटल ते मानी इहो तव्हां थोरो कुझु सची पुछो अॼु ॾींहं ताईं मुंहिंजी जेका घुमण फिरण वारो वास्तो थियो आहे त कीअं बि केॾा निकिरी पवंदा आहियूं होटल ते मानी न जेॾां वेंदा आहियूं 5 दोस्त 2 दोस्त इंसार में बीठा हूंदा त अदा तूं किथे पहुतो अचो अॻियां असांजी मानी मामो तमामु यारी दोस्ती वारो माण्हू आहे ऐं सॼी सिंध खां ॿाहिरि बलूचिस्तान में ॿियनि इलाइक़नि में वॾी दोस्ती यारी आहे ख़ासि तौरु थर वारे इलाइक़े में शौक़ सां परे परे खां माण्हू ईंदा आहिनि
हल असां हल कचहरी कयूं कचेरी हली कयूं ज़ोरे खणी ईंदा आहिनि पोइ माण्हू अहिड़ो मोर आहे माशाला खिल भोग आहे ईअं के वॾो माण्हू हक़ीक़त थी मामा इहो तोखे अॼु ॿुधाए छॾियां हर क़ौम जो माण्हू हाणे त हिनखे ख़बर अथई पर केरु वॾनि में केॾा वठंदा पर मूंसां चवंदा यार तूं अचु त कुझु मुर्कूं कुझु खिलूं में सड़ी मरी विया आहियूं हक़ीक़त थी मामा जेॾा वञनि सियासत जो ख़बर कंदा फलाणियूं कंदा मज़हब जी ॻाल्हि कंदा असां वटि न हिते रहो बहरहाल दोस्तो हिते तव्हां खां वठूं था इजाज़त ॿ टे ग्राह हणी पोइ असां बि थींदासीं अॻिते रवाना सो असां कोशिशि कई त थोरो खिल भोग जो माहौल तव्हांखे ॾेखारिजे त अहिड़ा बि ॻोठ आहिनि जिते माण्हू खिलनि घणो था ईअं न परेशानियुनि खां परे आहिनि हिन मामे जे करे सो मामो मुर्कूं विखेरींदो रहे थो पर जहिड़ी हिते न हूंदो आहे माण्हू परेशान हूंदा आहिनि ईअं कोन या ख़ुशि हूंदा आहिनि अॼु टरियो चङो आहे हा हा त दोस्तो असांजी इहा कोशिशि हुई गॾोगॾु ॾेखारियोसीं तव्हांखे हिकिड़ो ॻोठाणो माहौल सो हल्को फुल्को तव्हांखे घणो त कोन ॾेखारे सघिया आहियूं कीअं तव्हांखे व्लॉग लॻो पंहिंजे कमेंट सेक्शन में असांखे आगाह कजो पंहिंजे भाउ जे हिन चैनल खे पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो मूंखे मुंहिंजे भाउ यासिर कोराई गुलाम कादिर चांडियो भाउ हनीफ़ कीरियो ऐं मामे अली शेर लाखे खे ॾींदा इजाज़त सदाईं गॾु